टाउन्स कॉलोनी जामशोरे जे दुकानदारनि पारां अलाट थियल क्वार्टर खाली कराइण खिलाफ शटर बंद हड़ताल कई वई। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरे जे रिहायशी कॉलोनी में कायम दुकाननि जे नाले ते अलाट थियल क्वार्टर खाली कराइण लाइ कॉलोनी जे चेयरपर्सन मुसरत अबड़ो पारां नोटिस जारी करण खिलाफ दुकानदारनि अख्तर हुसैन कुरैशी, दोदो खान मीरजत, ज़ोएब खटक ऐं ॿियनि पारां शटर बंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाज कंदड़ दुकानदारनि जो चवण हो त गुज़िरियल 30 सालनि खां कॉलोनी में दुकानदारी करे पंहिंजो गुज़र सफ़र करे रहिया आहियूं। दुकाननि जे नाले ते अलाट थियल क्वार्टरनि जी मसवाड़ बे वक़्त सिर अदा करण बावजूद बिना जवाज़ क्वार्टर खाली करण जा नोटिस जारी कया विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त जारी कयल नोटिस वापसि वरिता वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे राब्तो करण ते कॉलोनी जी चेयरपर्सन मुसरत अबड़ो ॿुधायो त पंहिंजी कॉलोनी हुजण बावजूद यूनिवर्सिटी जा मुलाज़िम रिहाइश लाइ दरबदर आहिनि, तंहिं करे दुकाननि जे नाले ते क्वार्टर अलाट नथा करे सघजनि। उन करे दुकानदारनि खे नोटिस जारी कया विया आहिनि त लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया सां राब्ते में अचनि त जीअं मसइले जो हल कढी सघिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk